नाज़रीन, पखो ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में चौपाए माल में बीमारियूं पखिड़िजी वञण करे वॾी तइदाद में माल मरण लॻो आहे, जंहिं करे मालवंद माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार बलोच सां। जी अब्दुल जब्बार, छा तफ़सील आहिनि? खां पोइ पखो ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में चुपाए माल में बीमारियूं पखिड़िजी वञण करे वॾे तइदाद में माल मरण लॻो आहे, जंहिं करे मालवंद माण्हुनि खे लखें रुपयनि जो नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ज़िले कंबर शदत कोट जा डॉक्टर घर वेठे पघारूं खणण ऐं हर महीने जानवरनि खे बीमारी खां बचाइण लाइ मिलंदड़ लखें रुपयनि जो सरकारी दवाऊं वेटनरी डॉक्टर हड़प कंदा रहनि था, जंहिं सबबि वेटनरी डॉक्टर पंहिंजो घर साओ करे मिसकिन मागियुनि जे माल में विचड़ंदड़ बीमारी में मुब्तला थियण ऐं माल मरण सबबि सदन लखें रुपयनि जो नुक़सान थियण करे मिसकीन माण्हू परेशान में वकोड़जी विया आहिनि। जॾहिं त सरकारी दवाऊं न मिलण ऐं माल जो इलाज न थियण करे ग़रीब मिसकिन माण्हू ॿियो माल अधु रक़म में खपाए संदन माल जो इलाज कराए रहिया आहिनि। जीअं त मालवंद माण्हुनि जे बचनि जे पेट गुज़र जो ज़रियो हिकु ज़राइत ऐं ॿियो माल ते आहे। बरसातुनि सबबि ज़राइत त मुकमल तबाह थी वई आहे, जंहिंखां पोइ संदन गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो हाणे चुपायो माल रहियो आहे। सो बि वेटनरी डॉक्टरनि जे लापरवाही नाहली ऐं गिफ़लत सबबि उहो बि बीमारियुनि जे वर चढ़ी वञण करे मरण लॻो आहे, जंहिं करे संदन बचनि जे पेट जो गुज़र मुश्किल बणिजी वियो आहे। पखो ऐं भरपासे वारे इलाइक़नि में मालवंद माण्हुनि सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हालिया तेज़ बरसातुनि सबबि पखो ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में तबाही मचाईंदड़ बरसातुनि सबबि मरंदड़ माल जे सर्वे कराए संदन नुक़सान जो अज़ालो कयो वञे त जीअं सफ़ेद पोश माण्हू पंहिंजे पेरनि ते बीह कंहिंजे अॻियां हथ टंगण ते मजबूर न थियनि। जी अब्दुल जब्बार बलोच, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।